वकील बिरादरी जो तकरारी केनालनि खिलाफ़ बबड़ो बाईपास पर धरणो 5 ॾींहं में दाख़िल। अॼु कमुशहीद कशमोर डेरा मोड़ ऐं कराची में धरणनि जो ऐलान। केनाल रिथा वापसि वठण लाइ वफ़ा खे वधीक 72 कलाकनि जो अल्टीमेटम। अदालती कार्रवाई जो बाइकॉट ऐं बबड़ो बाईपास पर धरणो जारी रहंदो। 72 कलाकनि खां पोइ रेलवे ट्रैक बंदि कया वेंदा। कराची बाज जे सदर आमिर नवाज़ वाड़ाई जे सिंध हाईकोर्ट बाज जे सदर सरफराज मिथोची बबड़ो में प्रेस कॉन्फ्रेंस चयाऊं सियासत सां ॾियण वठण नाहे। तकरारी केनालनि खिलाफ़ जिदोजहद खां कॾहिं बि पोइते न हटंदासीं। सिंध जे वसीलनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। वफ़ाक़ जो केनाल मनसूबे ते पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म करण लाइ ॻाल्हियुनि वारी कमेटी ठाहिण जो फ़ैसिलो। नाइब वज़ीर आज़म इसाक डार सरबराह, एहसन इक़बाल ऐं राणा सनाउल्लाह मेंबर हूंदा। ज़रई माहिरनि खे बि शामिल करण जो इम्कान। कमेटी पीपल्स पार्टी क़यादत ऐं ॿिए सां ॻाल्हियुनि ज़रिए मामले जो हल कढण जी कोशिश कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां सुतती सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात जो बि इम्कान। वज़ीर आज़म केनाल मनसूबो ख़त्म करण जो ऐलान करे त ख़दशा ख़त्म थी वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त ख़दशा ख़त्म थींदा त माण्हू पुरअमन थी वेंदा ऐं एहतजाज ख़त्म थी वेंदा। सिंध खे पहिरियों हिसे खां घटि पाणी मिली रहियो आहे। जॾहिं पाणी जी खोट आहे त पोइ अवां नवनि केनालनि जो कीअं सोचे सघूं था। केनालनि पारो मनसूबो CCI ऐं एक्निक मां मंज़ूर नाहे थियो। अञा मुशावराती मरहले में आहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त हिन वक़्तु केनालनि तां पोइते हटियासीं त तासुर वेंदो त असां सिंध जो पाणी चोरी करे रहिया हुआसीं। वज़ीर आज़म मानो केनालनि पारी ॻाल्हि रखी आहे। शहबाज शरीफ़ तुर्कीअ मां वापसि ईंदे मामले ते अॻिराई कंदो। जंहिं केनाल ते झेड़ो आहे उहो रुॻो 1 मिलियन एकड़ पाणी बाबति आहे। असां न सिंध जो पाणी खसे रहिया हुआसीं न चोरी करे रहिया हुआसीं। ग्रीन पाकिस्तान मनसूबे तहत 2 केनाल सिंध 2 पंजाब ऐं 1 बलोचिस्तान में ठहिणो आहे। आबे वसीलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर मोइन भट्टू जो चवणु आहे त केनालनि पारो मामिलो ग़लतफ़हमी ऐं मुशावरत न थियण सबबि तकरार जो शिकार थियो। हाणे हिन मामले ते ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। हर सूबो पंहिंजे हिसे जो पाणी पंहिंजी मर्ज़ीअ सां इस्तेमालु करे सघे थो। पीपल्स पार्टी मुखालिफ़ आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम हणण ते नथा थकिजनि। सदर इजलास में ज़रूर वेठो हो पर हुन केनालनि जी मंज़ूरी नाहे ॾिनी। केनाल पंजाब हुकूमत ठाहे रही आहे पर मरीम नवाज़ जो को नालो नथो खणे। रुगो आसिफ अली ज़रदारी ते तनक़ीद कई पई वञे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े जी वसाड़ हाउस खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो केनालनि खे बंदि कराइण लाइ जिदोजहद अञा तेज़ कंदासीं। 25 अप्रैल ते एहतजाज करे वफ़ाक़ ते अञा वधीक ज़ोर भरींदासीं। असांखे गाॾियुनि लाइ इशारा मिली रहिया आहिनि पर अमली तौरु गाॾियुनि लाइ अञा आछ नाहे थी। हुकूमत केनालनि वारे मामले ते कुझु लिकाए रही आहे। वसीलनि ते कब्ज़ो तोड़े सिंध जो इस्तिसाल क़बूल न कयो वेंदो। JUI सिंध जी अवाम जो हर फोरम ते आवाज़ बणंदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त इहा हुक्मराननि जी नाइली आहे जो अञा ताईं मसइले जो हल न कढी सघिया आहिनि। मसइले जो हल मर्कज़ में सभिनी खे बीहारे हासिल करे सघिजे थो। महसूस थिए थो त हुकूमत जे दिलि में को चोर आहे। पाणी जी विर्छ आईने कानून मूजिबि थियणु घुरिजे। तकरारी केनालनि खिलाफ़ समूरी सिंध जी अदालतनि में अणॼातल मुदे ताईं हड़ताल। अदालती कारोबार तकरारी केनालनि बाबति वकील बिरादरी जो मुतालबो पूरो थियण ताईं हड़ताल जारी रहंदी। को बि वकील अदालत में पेश न थींदो। सिंध बार काउंसिल जो ऐलान।
केनाल कढण खिलाफ सिंध में अवामी हलचल, वाहन बस्ती, एहतजाज, मुख्य रोडन ते धरणा लगल। हर पासे केनाल नामंजूर नारनि जी गूंज। सिंध यूनिवर्सिटी डामशोरो जे शागिर्दनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो। इंडस हाईवे बंदि, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। नरकी में नेशनल हाईवे ते धरणो। सियासी समाजी कारकुन राति खां वठी रोड ते वेठल। पंजाब ॾांहुं वेंदड़ यूरिया भाण, पेट्रोल ऐं कोयले जूं सभई गाॾियूं बीठी वयूं। कंदकोट जे गोला मोड़ ते धरणो। खैरपुर में छन केलास खिलाफ शाह हुसैन बाईपास वटि क़ौमी शाहरा ते गस्ता जो धरणो। गस्ता अखबारनि जो चमड़ा खे त बबड़ो धरणे खे कमज़ोर करण जी कोशिश कई वई त सॼी सिंध जा स्कूल बंदि कया वेंदा। हालामी तकरारी केनालनि खिलाफ मोटरसाइकिल शोरूम यूनियन जो एहतजाज। मार्केट बंदि, काठोड़ पुल वटि केनालनि खिलाफ सिविल सोसाइटी जो धरणो। बिरिया रोड में केनाल रिथा खिलाफ शटर बंदि हड़ताल। रखड़ में सिंधुअमा केनाल कढण खिलाफ स्कूली ॿारड़ा तोड़े शहरी रस्तनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणो। खयारी में तकरारी केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग खिलाफ एहतजाज। शेख फिरकियों में शागिर्द इतिहाद पारां डिगमोरी ते तकरारी केनालनि खिलाफ मुज़ाहिरो। छिनीअ में सियासी समाजी तंज़ीमनि जो एहतजाज। कासिमत में दरिया ते धाड़े खिलाफ फनकारनि जो यकतारे ऐं चपड़ी जे साज़ ते क़ौमी गीत ॻाए एहतजाज। अखबारनि जो चमड़ा खे त सिंध जा माण्हू पंहिंजी ज़मीन, पाणी ऐं वसीलनि ते कंहिं बि क़िस्म जी बालार बर्दाश्त न कंदा। सिंध जे जापे सिंधो दरिया ते धाड़ो हणी जीअण जो हक़ बि खसियो पियो वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से पार्टी अखबारनि जूं मुलाकातों। वॾे वज़ीर मादल शाह, सीनियर वज़ीर शहजिलिना मेमण शाज़िया तामरी पार्टी चेयरमैन से मुलाकातों कयूं। वकार में थी सुहेल अनवर सियाल, आजिज़ धामरा ऐं अरसलान इस्लाम शेख जी भी बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाकात। सियासी, तंज़ीमी ऐं इंतिज़ामी सूरतहाल समेत अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। शहजिलिना मेमण जी जमहूरी ऐं अवामी दोस्त बयानी खे हथी बठाइण जे हिकमत अमली ते ब्रीफिंग।